पर होंगे, अदालत पर खुदा होगा। नबी से फरमाया था मुझे लागो तख्त बिछाईंदा, एड़ो तख्त हूंदो जड़े रब मुखे उन ते विहारींदो त अव्वलीन आखरीन मुड़े ॾिसी चवंदा वाह मुहम्मद तुंहिंजो शान। छा चवंदा? वाह मुहम्मद, ॾाढे चओ। आदम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं पाण फरमाए था जॾहिं उन तख्त ते ख़ुदा मूंखे विहारींदो, उन जगह ते मक़ाम महमूद ते विहारींदो, उहो मक़ाम महमूद क़यामत में मिलणो आहे। दुनिया जा मर्तबा दुनिया में मिली विया, आख़िरत वारो रहियो पियो आहे, छो त उहो उते मिलणो आहे। पोइ जॾहिं मूंखे तख्त ते विहारियो वेंदो त अव्वलीन आख़िरीन ॾिसी छा चवंदा वाह मुहम्मद तुंहिंजो शान। सभु चओ वाह मुहम्मद तुंहिंजो शान, वाह अरबी तुंहिंजो शान, वाह यतीमन जा यार तुंहिंजो शान। ख़ुदा जो कसम आशिक ॾिसी बाग बहार थी पवंदा ऐं सभु कंहिंखे उमेद थी पवंदी। चओ इंशा अल्लाह उमेद थी पवंदी न साईं। पोइ मुला खे वात में पाणी अची वेंदो, फारूक आज़म जहिड़ा जवान तलवार खयो बीठा हूंदा, ओ वहाबी वेझो न अच, दुनिया में कोन मञींदे हे आशिकनि जो साईं शफ़ादार आहे, तुंहिंजो न वलन तजद लहू वलियम मुर्शिदा, न को शाफ़ी आहे न को शफ़ादार आहे, न को मञींदे हे न को छा। तूं लॻु दज्जाल जे कढ, लॻु इंदिरा गांधीअ जे कढ, लॻु नेहरूअ जे कढ, लॻु बेगन जे कढ, लॻु तूं अमरीका जे कढ, लॻु तूं डोकड़ जे कढ, तुंहिंजे लाइ दुनिया मत में नज़र ही फिरिया पसी फीण खजन खीर न चखियो, अरे दुनिया कारण दीनो विञाए विल्हा थिया। इंशा अल्लाह ताला इहे दुनिया में धिका दुनिया में पिया खाइनि, दुनिया जे करे आख़िरत न आहे। असांखे मदीने वारे साईं जो अदब ख़ुदा नसीब करे। इंशा अल्लाह ताला अहल सुन्नत जा बेड़ा ई पार हूंदा। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह साईं तहां जी असां जी सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए, महबूब जी मोहब्बत नसीब फरमाए। सलाह शरीफ़ पढ़ो, ॿ टे चिठियुनि जा जवाब आहिनि। अब चिठियुनि जा जवाब ॿुधंदव न। हे मुंहिंजे हथ में किताब आहे, सैयदना व मुर्शिदना हज़रत क़िबला पीर साईं सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी जी मकतूबात आहे। छा आहे अबा? मकतूबा शरीफ़ हिकिड़ी आहे मलफूज़ात जेका हज़रत क़िबला साईं मशहूरनि वारनि रहमतुल्लाह ताला अलैहि सिंधी में तर्जुमो कई ही। हे वरी ख़त आहिनि रोज़े वारे जा जेके वक़्त जे आलमनि जय्यदनि मुहक़िक़नि मुफ़्तिन पीर साईं खां सवाल पुछा हा, तसव्वुफ़ जा, मारिफत जा, हक़ीक़त जा, तरीक़त जा, शरीयत जा, अरबी ऐं फारसी में हा। हे उन्हनि जो तर्जुमो सिंधी ज़ुबान में मुझो नंढो भाव आ, आलिम आ, दुआ कयोसि अल्लाह ताला उनखे इल्म बा अमल नसीब फरमाए। अबा पहिरों साल आहे त हज़रत इमाम हुसैन खे जॾहिं शहीद कयो वियो हो, संदसि सिर मुबारक धड़ खां जुदा कयो वियो हो या न, इहा त सॼे जहान खे ख़बर आहे। हिकु दफ़ो न तव्हां हज़ार दफ़ा ॿुधो आहे, इहो को पुछण जो मसइलो कोन्हे। धड़ मुबारक करबला में हो, सिर नेज़े ते हो, करबला खां कूफो ऐं शाम खां मदीने ते क़ुरान पढ़ंदो आयो। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुव अला कुल्लि शैइन क़दीर। सिर मुबारक सॼो सारो गॾु हो, धड़ खां जुदा हो पर नेज़े ते हो। ऐं मज़े जी ॻाल्हि तव्हांखे इहा ॿुधाए छॾियां त हुसैन आली मक़ाम जो धड़ करबला में आहे, सिर जन्नतुल बक़िया में ख़ातून जन्नत सां गॾु दफ़न थियल आहे। ॿियो सुवाल आहे हज़रत अली मुर्तज़ा जी जनाज़े जी नमाज़ पढ़ी वई ही या न? बिल्कुलु पढ़ी वई ही, केरु थो चवे त कोन पढ़ी वई। ॿियो सुवाल आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वालिदैन जे बारे में ॿुधायो। माज़ अल्लाह वहाबी था चवनि त महबूब जा वालिदैन दोज़खी आहिनि, नऊज़ु बिल्लाह। वहाबिन ईअं बि लिखियो आहे त नबी पाक अलैहिस्सलाम जे पीउ ऐं माउ खे ईमान कोन हो, माज़ अल्लाह। नबी पाक फरमाइनि था मुंहिंजा अबो अम्मा अॻियनि नबियनि जे ईमान ते हुआ, मां अञा नबूअत जो ऐलान कोन कयो हो त अॻे गुज़ारे विया हा, पर वरी अलाह खे चयमि मुंहिंजा मौला मुंहिंजे अबे अम्मा खे मुंहिंजी शरीयत बि त नसीब कर। रब फरमायो मुंहिंजा मिठड़ा पंहिंजे पीउ माउ जी क़ब्र ते वञणु तुंहिंजो कमु आहे, जेरो करणु मुंहिंजो कमु आहे।
सरकार फरमाइन था मां अबे अम्मा जे कबर ते आयसि बिनी खे खुदा जेरो कयो बाहर निकरी चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अगे नबियन जे भी दीन ते हा पर मां मोहम्मद जे शरीयत ते भी आया से को जरूरी दे इत हर 10 दफा सवाल पूछा था तवा मेहरबानी करे पांजी सवाने उमरी बुधायो वाड़े सोना हाने मां पांजी तारीफ वही गया सवाल को मजे जो कयो पुछण जड़ो कयो मुझा प्यारा दोस्त चेतो तो लाड़काने में एकड़ो महीनो एकड़े मुल्ला तकीर कई चई त मानू सलाम पढ़ंदा मुस्तफा जा यार रहमत पे लाखों सलाम इहो छा इहो सलाम त मैदान इंडिया जो आ मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम मेड इन इंडिया है ऐं तोवारो मदरसो दारुल उलूम देवबंद हो मेड इन इंडिया कोने अब आओ न सी देवबंद पाकिस्तान में या इंडिया में ॻाल्हायो ॾाढे ॻाल्हायो इंडिया में न पोइ हिननि जो मदरसो मेड इन इंडिया अल्हम्दुलिल्लाह तोवारो मदरसो मेड इन इंडिया असांजो पोइ सलाम त आहे असांजो छा आहे बाबा चओ सलाम आहे वो नबी पाक ते पश्तो में सलाम होजे सिंधी में सलाम होजे बिरोकी में होजे अरबी में होजे सॼो जहान मोहम्मद जी तारीफ़ कंदो आहे इन मुला खे त क़दुरु ई कोन्हे बा हे तूं जो चो मेड इन लाड़काणो आहे पोइ तोखे छा कयूं हाणे सवाल मुफ्ती ला रहायो वेठा हो इहे बि तव्हांखे लाड़काणे में मोली कोन था ॿुधाइनि त गोॾ कांच कीअं ॿधजे भींग करे छॾी अथव देवबंदी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ चवनि था हाज़िर नाज़िर कोन्हे पोइ मेराज छो थियो इहो इंशाअल्लाह ताला कॉन्फ्रेंस में ॿुधाईंदोसांव खुलफा राशिदीन कॉन्फ्रेंस थिए पई न हयाती ख़ैर चओ इंशाअल्लाह कुल अक़ूलु लकुम इंदी ख़ज़ाइनुल्लाह वला आलमुल ग़ैब इन आयत जो तर्जुमो करे ॿुधायो इन जो तर्जुमो इहो आहे त नबी से फरमाइनि था मां दावा कोन थो कयां तव्हांखे चवां त कोन थो त को मां वटि ग़ैब जो इल्मु आहे मां कोन थो चवां पर मुंहिंजो रब थो चए त मोहम्मद खे ग़ैब जो इल्मु आहे अबा केरु थो चवे चओ रब थो चए मुस्तफा जो मां त कोन थो चवां मां छो चवां मुंहिंजो रब जॾहिं चवे पियो थो पियो भली चवे अबा आयत वठ जा संभाल हिनखे त सम्झ आहे कान का ये बि साॻी ॻाल्हि आहे त नबी करीम जे ज़ात बाबरकात खे ख़बर कान्हे का मुंहिंजा प्यारा दोस्त असांजो त ईमान आहे सरकार फरमायो त क़यामत ताईं सुञाणा थो नाले जी बि ख़बर आहे हुनजे पीउ जे नाले जी बि ख़बर आहे सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात खे ख़ुदा ताला अॻियनि पोयनि जो इल्मु अता फरमायो आहे चए थो हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा खे घणियूं न्याणियूं हुयूं उहे कंहिंखे ॾिनऊं केतिरियूं हुयूं इंशाअल्लाह ताला इहे बि खुलफा राशिदीन कॉन्फ्रेंस में तव्हांखे अर्ज़ु करे ॿुधाईंदुसि मौली साहब अम्मा आशा जे माउ जो नालो छा हो ये सभु मुंहिंजा अदा सुवाल अहिड़ा आहिनि जेके तव्हां पंहिंजे दीनी किताबनि में पढ़ी सघो था कंहिं मुफ्तीअ जो टाइम कंहिं मौलवीअ जो टाइम वाइज़नि जे टाइम में तव्हां ज़ाया न कंदा कयो इहे अहिड़ा मसइला जो नंढड़ा नंढड़ा किताब मिलनि था अम्मा आशा सिद्दीक़ा जी ज़िंदगी कुझु ख़र्च बि त कयो न साईं थोड़ो ॾोकड़ बि त ख़र्च कयो बाज़ार मां किताब ख़रीद कयो पढ़ो तव्हांखे पूरी ज़िंदगी अम्मा आशा सिद्दीक़ा जी मिलंदी हाणे तव्हां था चओ अमड़ आशा जे माउ जो नालो छा आहे मां चिठी लिखण वारे खां पुछां थो तुंहिंजे माणे जो नालो छा आहे माण्हू चवनि था त अज़ान खां अॻु में सलातो सलाम न पढ़ा बसि साॻा सवाल आहिनि साईं अलाह साईं तव्हांजा असांजा बेड़ा पार फरमाए नबी करीम जी मोहब्बत नसीब फरमाए अल्लाह तबारक व तआला तहां असां सभिनी खे महबूबन करीमन अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे सदके मुंहिंजे महबूब पाक जे हिन जमात जे सदके दिल जूं नेक तमन्ना पूरियूं फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंत तव्वाबुर रहीम ऐ मुंहिंजा ख़ालिक पंहिंजे प्यारे महबूब जी सची मोहब्बत नसीब फरमा या अल्लाह जी के परे परे खां जमात इश्क़ मोहब्बत वारा आया सभिनी जा बेड़ा पार फरमा जंहिं बि हथ खणी आमीन कया दिल जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा मदीने तय्यबा जो दीदार करा बे औलादन के साले औलाद अता फरमा बैतुल्लाह जो हज नसीब फरमा मदीने वारे मोहम्मद अरबी जी मोहब्बत नसीब फरमा या अल्लाह उहे कम करा जंहिंमें तू राज़ी तो जो हबीब राज़ी हुजे ऐं मुंहिंजा ख़ालिक मुंहिंजा मालिक असांजे क़िबला मुफ्ती मोहम्मद साले साईं रहमतुल्लाह अलैहि जे क़ब्र जे मथां रहमतूं नाज़िल फरमा संदस साहबज़ादे खे मौला वरी हयाती अता फरमा संदस मदरसे जे फैज़ खे ता क़यामत
क़यामत जारी सारी फरमा। मुंहिंजा मौला अल्लाह वारे नेक सालिह बाने जे रूह जे सदके असांजे दिल जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमा। मुंहिंजा ख़ालिक असांखे दोस्त ऐं दुश्मन जे सुञाणप जूं अखियूं नसीब फरमा। या इलाहुल आलमीन मदीने ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इश्क नसीब फरमा। क़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।